हुजई वांदकाई त वञ वॾेराणी औताक। हिकिड़े वॾेरे जी औताक ते कचहरी लॻी पई हुई। महिमान मड़ा बि टिकियल हुआ जेकी हंध विछाइण जे आसिरे फ़िलहाल कचहरीअ में मगन हुआ। एतिरे में ॻोठ जे हिकिड़े वांदे नौजवान अची मुंहुं कढियो। खेसि ॾिसंदे ई वॾेरो मथसि टुटी पियो। अड़े वाह वल्लू वाह, हूअं जे कमु न हुजे त सॼो ॾींहुं वेठो औताक जो हुको छिकी ऐं खटूं छिनी। अॼु महिमान आया आहिनि त वरी घर तड़ वारो थी वियो आहीं। इहा तमहीद ॿधण खां पोइ वेठुसि कमु ॻणाइण। शाम खां ढगा बुख ते बीठा आहिनि। उन्हनि खे गाहु ऐं कुतर विझणी हुई, सा तोखां सवाइ कंहिं न विधी। दिला त दिला बि घड़ा मंजीअ ते रखे रखे सुकी विया आहिनि। तुंहिंजे आसिरे उहे बि कंहिं न भरिया आहिनि। महिमान त महिमान आसिरे में वेठा आहिनि त इजाथी हवेलीअ तां मानी अचे, हंध देरे तां अलॻि खणी अचणा आहिनि। हुको त हुके जो मज़ो ई छॾाए वियो आहे, इहो बि ताज़ो करिणो आहे। वल्लू माण्हुनि सां हथु मिलाए अञा खट ते वेठो पए त वरी वॾेरे बुहर कयसि। अड़े वरी वेहीं थो? उथ बाबा उथ, पहिरीं सट सां हूअ तां पाणी भरे आओ, पोइ ॿिया कम करे अॻो पोइ अची कचहरीअ जो मज़ो वठि। उथ शाबास, ॾाहो थी उथ, जल्दी कर। वॾेरे जी झाड़ ॿुधी वल्लू पंहिंजो वेहण वेह सम्झंदे कम लाइ उथियो ऐं पंहिंजे मुंहुं भुणकंदो वियो। हुजई वांदकाई त वञ वॾेराणी औताक। मतिलबु वॾेरे जी औताक ते ग़रीब खे न वञणु घुरिजे, वेंदो त रुगो कमु ई कमु करिणो पवंदुसि।